नाज़िम रते देरे में बिरोही लाड़ी वट तबलीगी जमात के वैन से हादसे सबब 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अली दोस्त ख़ालिद अली खान ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जो तालुक़ बलोचिस्तान जे इलाइक़े ख़ुज़दार सां ॿुधायो पियो वञे। अवां खे नाज़िम अपडेट कयूं पिया। रते देरे में बिरोही लाड़ी वट तबलीगी जमात जी वैन से हादसे सबब 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अली दोस्त ख़ालिद अली खान ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जो तालुक़ बलोचिस्तान जे इलाइक़े ख़ुज़दार सां ॿुधायो पियो वञे। रते देरे में बिरोही लाड़ी वट तबलीगी जमात जी वैन से हादसे सबब 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रते देरे में बिरोही लाड़ी वट तबलीगी जमात जी वैन से हादसे सबब 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अली दोस्त ख़ालिद अली खान ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे SNTV न्यूज़ रिपोर्टर गुलबार शेख सां। गुलबार, हादसे जे हवाले सां अपडेट कजो। जी, रते देरे बाईपास रोड के भरसां बिरोही लाड़े वटि तबलीगी जमायत सां भरियल हिकु वैगन सां हादसो पेश आयो आहे। उन सिलसिले में ॿुधायो पियो वञे त ब्रेक फेल थियण सबबि वैगन ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी वई ऐं पलटी थी खाईअ में किरी पई, जंहिं सबबि वैगन में सवार 9 तबलीगी जमायती जेके आहिनि पांजीरा उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ रतो देरो जो तालका अस्पताल आंदो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त तबलीगी जमायत सखर खां ख़ुज़दार वञी रही त ही हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में हाफ़िज़ अली ऐं अली दोस्त यहिया, ख़ालिद, अब्दुल मजीद, अली खान, मोहम्मद हसन ऐं रमज़ान, वहीद, ज़ुल्करनैन जेके शामिल आहिनि। ऐं उन ज़ख़्मियुनि जा इहो पिणु ॿुधायो वञे त ही असुल में बलोचिस्तान जे ख़ुज़दार इलाइक़े जा रहवासी आहिनि ऐं सखर में तबलीग लाइ विया हुआ। तबलीगी जेको आहे सो ॾियारा पूरा थियण ते वापसि पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआ त रते देरे भरिसां उन्हनि खां रोड हादसो पेश आयो आहे। जी, वॾी महिरबानी।